जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, जयपुर शहर के अंदर आज चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा चुनाव संपन्न थी रहा आहिनि, जंहिंमें तव्हां ॾिसी था सघो, असांजे पुठियां भीड़ ॾिसी था सघो, अध्यक्षनि जी भीड़, सिंधी समाज के संस्थाउनि जी भीड़ लगातार पंहिंजी वोटिंग करे पई। अॼु हिते में 6 प्रत्याशी बीठा आहिनि, कंहिंजे न कंहिंजे हिकिड़े जे सर ते ताज रखंदा ऐं पंहिंजो अध्यक्ष ठाहींदा ऐं जेके भॻवान श्री झूलेलाल साईं जी सेवा मिलंदी। तो सुबह का वठी प्रत्याशी पंहिंजे मैदान ते लथल आहिनि पंहिंजे समर्थकनि सां गॾु ऐं सभिनि खे अपील पिया कनि कि वधीक मां वधीक वोट करो। तो दोस्तों, असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां कुझु नज़ारे ॾेखारूं था कि कीअं पंहिंजा प्रत्याशी पंहिंजे वोटरनि खे लुभाइनि पिया, पखर पालाइनि पिया, मालाऊं पाराइनि पिया ऐं वोटर अचनि पिया त अपील पिया कनि लगातार कि असांखे वोट ॾियो ऐं असांखे खटारायो। ही भगवान श्री झूलेलाल साईं जी सेवा है ऐं चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जो ॾाढो वॾो हिकिड़ो जुलूस आहे जेको जयपुर यानी राजस्थान की राजधानी मञंदा आहिनि जयपुर शहर के, जेको तमामु वॾो आहे ऐं तमामु वॾो हिन जुलूस निकिरंदो आहे ऐं नाना प्रकार जा हिन अंदरि 15 ॾींहंनि जो लगातार पखवाड़ो हलंदो आहे ऐं पूरो जयपुर शहर जो प्रोग्राम आहे पूरे देश विदेश में मशहूर है। तो ॾिसणो इहो आहे कि अॼु आख़िर असांजा सिंधी भाउर ऐं असांजा सिंधी पंचायत वारा आख़िर पंहिंजे कंहिंखे था ठाहिनि पंहिंजे सिर जो मोर, कंहिंखे था ताज पाराइनि। दोस्तों, जीअं कि तव्हां ॾिठो आहे कि असां गेट असांखे वीडियो ॾेखारियोसीं जिते कि सभई प्रत्याशी बीठा हुआ कैंडिडेट के अपील करण लाइ करे। जीअं तव्हां अंदरि घुसंदा त सभिनि खां पहिरियों बूथ इहो आहे जिते कि तव्हांखे पर्ची मिलंदी ऐं इन पर्ची के पास थियण खां पोइ तव्हां अॻियां वेंदा, अॻियां वोटिंग कंदा। असां तव्हांखे अॻियां जो नज़ारो ॾेखारियूं था कीअं वोटिंग लिस्ट वोटर पंहिंजी लाइन लॻाए करे बीठ। जीअं कि तव्हां ॾिसी था सघो कि असांजे पुठियां जेको गेट लॻल आहे उते ID चेक भी थिए, बाक़ाइदा ID चेक थियण खां पोइ अंदरि विया वठनि ऐं हिते जेका चुनाव अधिकारी आहिनि उहे 2 वकील आहिनि, 2 लॉयर आहिनि। बिल्कुलु विधि विधान सां गॾु लोकतांत्रिक तरीक़े सां गॾु इहे चुनाव थियनि पिया ऐं अंदरि बिल्कुलु सिस्टमेटिक सां कई माण्हू वेठा आहिनि चेकिंग लाइ करे। हिकु बि फर्जी वोट न पवंदो। ईअं थो लॻे ॼण जयपुर में हिकिड़ी चीज कि लोकतांत्रिक तरीक़े सां ॾाढो वॾो हिकिड़ो चुनाव संपन्न पियो थिए। जेका भी पूज्य सिंधी पंचायत जा या सिंधी संस्थान जा वोटर अचनि पिया पंहिंजे मान सम्मान सां गॾु वोटिंग कनि पिया। तंहिंखां पोइ तव्हां पुठियां असांजे ॾिसी था सघो उन्हनि लाइ करे अल्पाहार नाश्ते जी तमामु सुठी व्यवस्था करियल आहे ऐं तमामु सुठे कैटरिंग द्वारा इन्हनि जी व्यवस्था करी वई आहे ऐं सभई वोट करण खां पोइ हल्को सो जलपान भी ग्रहण कनि पिया ऐं राइट 2 लॻे ही वोटिंग बंदि कंदा। जंहिं वोट विधो वावा, जंहिं न विधो वावा, उन खां पोइ ईंदो रिज़ल्ट। दोस्तों, तव्हां मुंहिंजे पुठियां लाइन ॾिसी था सघो कि सिंधी समाज जा असांजा भाउर भेनरूं ऐं तंहिंजे अलावा मुखी गण आहिनि जेका सिंधी संस्थान वारा आहिनि कीअं लाइन लॻाए करे हिकिड़े लोकतांत्रिक तरीक़े सां हथनि में पर्चियूं खणी करे वोट ॾियण पिया वञनि। अॼु थींदो 6 प्रत्याशियुनि मां कंहिं हिकिड़े जे भाग्य जो फ़ैसिलो ऐं ॾिसणो इहो आहे कि आख़िर समाज जा माण्हू कंहिंखे ठाहीनि था पंहिंजे सिर जो ताज। जाई चुनाव संपन्न थिया। अशोक सेवाणी, जी हाँ, अशोक सेवाणी थिया विजयी। दोस्तों, असांजे वीडियो के माध्यम से तव्हांखे ॿुधायूं था कि आखिर केतिरा वोट आंदा। तो कुल मतदान जेके मतदाता सूची में वो 834 वोट हुआ ऐं कुल मतदान थियो 653 वोटनि जो। तंहिंमें 8 वोट निरस्त थिया त कुल बचा 643 वोट। तो दोस्तों, आखिर अशोक सेवाणी केतिरनि वोटनि सां खटियो उहो असां तव्हांखे ॿुधायूं था कि 221 वोट सभिनि खां वधीक वोट मिलिया असांजे भाउ अशोक सेवाणी के। ऐं अशोक सेवाणी जी जीत जीअं थी तीअं हिकिड़ी ख़ुशी जो लहर थी, ख़ुशी जो माहौल थियो। इहो वीडियो माध्यम सां तव्हां ॾिसी था सघो ऐं जयपुर शहर के मिलियो, चेटीचंड सिंधी मेला समिति के मिलियो हिकु नओं अध्यक्ष ऐं तंहिंजे अलावा ॿुधायो